बेपासे PTI सरबराह ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त पाकिस्तान एटमी ताक़त बणिजण खां पोइ दुनिया में कॾहिं जारियत ॾेखारी। जो बाइडन जो बयानु इम्पोर्टेड हुकूमत जी परदेही पॉलिसी जी मुकमल नाकामी आहे। इमरान ख़ान चयो त छा इहा आहे अमरीका सां लाॻापनि जी बहाली वारी दावा? हिन हुकूमत नाकामी जा समूरा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। इमरान ख़ान जो चवणो त अमरीकी सदर कहिड़ी मालूमात मौजूदु पाकिस्तान जे एटमी सलाहियत बाबति नतीजे ते पहुतो आहे। जॾहिं वज़ीर आज़म हुयुसि त ख़बर हुई त पाकिस्तान जो न्यूक्लियर कमांड एंड कंट्रोल सिस्टम महफ़ूज़ आहे। पाकिस्तान अमरीका वांगुरु जंगनि में शामिल रहियो ऐं नई वरी के मुल्क में जारियत ॾेखारी। PTI सरबराह ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो चवणु आहे त पाकिस्तान एटमी ताक़त बणिजण खां पोइ दुनिया में कॾहिं जारियत न ॾेखारी। जो बाइडन जो बयानु इम्पोर्टेड हुकूमत जी परदेही पॉलिसी जी मुकमल नाकामी आहे। इमरान ख़ान जो चवणु आहे त छा इहा आहे अमरीका सां लाॻापनि वारी बहाली जी दावा? हिन हुकूमत नाकामी जा समूरा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। अमरीकी सदर कहिड़ी मालूमात मौजूदु पाकिस्तान जे एटमी सलाहियत बाबति इन नतीजे ते पहुतो? जॾहिं वज़ीर आज़म हुयुसि त ख़बर हुई त पाकिस्तान जो न्यूक्लियर कमांड एंड कंट्रोल सिस्टम महफ़ूज़ आहे। इमरान ख़ान जो चवणु आहे त पाकिस्तान अमरीका वांगुरु जंगनि में शामिल रहियो ऐं नई वरी के मुल्क में जारियत कई।